इस्लामाबाद में गैर रस्मी तौर मीडिया से ॻाल्हाईंदे अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार चयो त मुल्की हालतूं 1970 खां बि ॾुखियूं थी वियूं आहिनि। उन वक़्तु रुॻो हिकु मुल्क खां ख़तरो हो, हाणे केतिरनि ई पासनि खां ख़तरो आहे। उन चयो त हाणे खेनि गॾु थियणो पवंदो, छो त ख़तरनि जो मुक़ाबिलो ॿधी ऐं मज़बूती सां ई करे सघिजे थो। संदसि चवणो त हिकु आवाज़ बणिजण सां ख़तरनि सां मुंहुं ॾेई सघिजे थो। चौधरी निसार चयो त इनफ़रादी तौरु सोचण सां सभिनी जो नुक़सानु थींदो। पाकिस्तान ट्रंप पॉलिसी ते पहिरियों भेरो गॾिजी जवाबु ॾिनो, अमेरिका खे पॉलिसी तब्दील करणी पई। संदसि चवणो त हाणे अमेरिका ॼाणे छॾियो आहे त बिल्डोज़ नथो करे सघिजे। चौधरी निसार चयो त हुन नवाज़ शरीफ़ खे पानामा मामले ते तक़रीर न करण जी सलाह ॾिनी हुई। हुन चयो त नवाज़ शरीफ़ खे पानामा केस में कमीशन जोड़ण जो ख़त न लिखणु घुरिजे हा। संदसि चवणो त खेनि अदालतुनि समेत मुल्की इदारनि जो एतिराम करणो पवंदो। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त अदालती फ़ैसिलनि ते एतिराज़ करे सघिजे थो, पर हू महाज़ आराई नथा चाहिनि। हुन चयो त वज़ीर आज़म तौरु शाहिद खाकान अब्बासी खे टेक्नोक्रेट हुकूमत जी ॻाल्हि न करणु घुरिजे। संदसि चवणो त ॿियुनि पार्टियुनि चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे, खेनि मुंझारे वारी सूरत-हाल मां निकिरणो पवंदो। चौधरी निसार चयो त हुन पंहिंजा ख़दशा विच रस्ते न पर पार्टी इजलासनि में ज़ाहिर कया हुआ। हुन चयो त खेनि ज़ातियात मां निकिरी पार्टी मफ़ादनि बाबति सोचणो पवंदो। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार चयो त जेकॾहिं नून लीग खे कुझु थियो त वॾो सियासी ख़ाल पैदा थी वेंदो।